भोतार साहब पंहिंजी औताक में कुर्सीअ ते वेठे जीअं ई पंहिंजे पेर में पातल सैंडल में कड़ो थे विधो त उन ई वक़्तु ख़ैरू ख़ुशामदीअ सदसि फ़ोटू कढी फेसबुक ते रखी मथसि लिखियो साहब जो मुनफ़रद अंदाज़। माण्हुनि लाइक करणु शुरू कयो। वाह वाह ज़बरदस्त, सदके वञा साहब तां। अवाम जे विच में कारकुननि सां कारकुन सभनि जे तादाद में माण्हुनि ॼण त संदसि मदाहूं पढ़ियूं। ॿिए ॾींहं ते सचू सवायो साहब जे बंगले ते साहब सां गॾु वेठो हो त ख़ैरू ख़ुशामदी बि अची पहुतो। सलाम ॾेई साहब जे पेरनि ते हथु रखंदे साहब खे फेसबुक ते रखियल तस्वीर ते आयल कमेंट्स ॾेखारणु लॻो। साहब पंहिंजी तारीफ़ में सवे माण्हुनि जा कमेंट्स जो ॾिठा त उन ई वक़्तु ख़ैरू ख़ुशामदीअ जी बि कुझु वधीक संदसि दिलि में जॻह थियणु लॻी। ख़ुशामंद साहब जी वॾी कमज़ोरी आहे। हूअं त साहब कंहिंखे ख़र बि कोन कंदो सवाइ इलेक्शन जे ॾींहंनि जे। साहब मोबाइल ख़ैरू ख़ुशामदीअ खां वठी सचू सवाईअ खे फेसबुक ते रखियल फ़ोटू ऐं कमेंट्स ॾेखारिया। सचू सवाई फ़ोटू ॾिसंदे ख़ैरू ख़ुशामदीअ खे चयो, अड़े ही साहब जो कहिड़ो फ़ोटू रखियो अथई, भोतार जो हथु सैंडल में आहे, इन करे माण्हुनि वटि साहब लाइ ख़राबु तासुरु पैदा थींदो। इहा ॻाल्हि साहब जो ॿुधी त यकदमि ख़ैरू ख़ुशामदीअ ॾांहुं सवालिया नज़रुनि सां तकणु लॻो। ख़ैरू ख़ुशामदीअ बि ॼण त को उस में अछो मथो कोन कयो हो। तंहिं करे हाज़ुर दिमाग़ी मां कमु वठंदे हाज़ुर जवाबु ॾींदे चवणु लॻो, माण्हुनि खे कहिड़ो वरी कहिड़ो तासुरु ईंदो, भले सभई सम्झनि त साहब मुख़ालिफ़नि खे मोचड़ो थो ॾेखारे। साहब चवे थो त मुख़ालिफ़त छॾियो था या लाहियां पादर। बंगले में वेठल माण्हुनि जो टहिको मची वियो। साहब बि ॾंद टेड़ींदे ॼण ख़ैरू ख़ुशामदीअ खे शाबास ॾियणु लॻो।